नाज़रीन, नापरकोट थाने जी हवद मां आवां सां आम ख़बर जी आगाही शेयर कंदा आहियूं। नापरकोट भरसां खानापुर जे कच्चे नापरकोट थाने जी हद ॻोठ सनड़ो कुर्सी जतोई में चौपाए माल जे मसइले तां जाफ़री ऐं कुर्सी जतोई धुरनि में फायरिंग जो वाक़ियो पेश आयो। फायरिंग सबबि हबीब जाफ़री ऐं करम अली कुर्सी जतोई थड़े ते मारिजी विया आहिनि। राब्तो करण ते SHO नापरकोट अब्दुल शकूर लाखो ॿुधायो त पुलिस वाक़े वारे हंधि मौजूदु आहे जॾहिं धुरनि में फायरिंग जो सिलसिलो जारी आहे। पुलिस जो वधीक चवणु हो त धुरनि में फायरिंग बंदि कराइण जी कोशिशि कई पई वञे। जी नाज़रीन, अवां सां अहम ख़बर जी आगाही शेयर कंदा हलूं। नापरकोट भरसां खानापुर जे कच्चे नापरकोट थाणे जी हद ॻोठ सनड़ो कुर्सी जतोई में चौपाए माल जे मसइले तां जाफ़री ऐं कुर्सी जतोई धुरनि में झेड़ो थियो आहे। फायरिंग जे नतीजे में हबीब जाफ़री ऐं करम अली कुर्सी जतोई मारिजी विया आहिनि। जॾहिं धुरनि में फायरिंग जो सिलसिलो जारी आहे, हद जी पुलिस वाक़े वारे हंधि पहुतल आहे। हर वक़्तु आगाह ॾिसंदा रहो GTN वेब न्यूज़।